असीं को मक़बूज़ा इलाइक़ो आहियूं छा? असीं गज़ा आहियूं छा? असां ते कब्ज़ो कयो अथव छा? असां ते को इज़राइल कब्ज़ो कयो आहे गज़ा ते? असीं को फ़लस्तीन आहियूं? असीं को कश्मीर आहियूं जिते इंडिया कब्ज़ो कयो आहे? असीं को ईस्ट टिमोर आहियूं, ग्रेनेडा आहियूं? असीं को बोस्निया आहियूं जेके तव्हां फतह कयो आहे जो असांखे ईअं तबाह ऐं बर्बाद कयो? असीं पाकिस्तान ठहण खां अॻु में हिकिड़ी ख़ुदि मुख़्तार सावरेन ऐं इंडिपेंडेंट धरती हुआसीं। उहा पंहिंजी रज़ामंदीअ सां ख़ुशीअ सां करारदाद पाकिस्तान जी हामी थी, उन्हनि करारदाद मंज़ूर कई, तव्हां सां शामिल थियासीं। उनजो एवज़ो इहो पिया ॾियो जो असांजे माण्हुनि खे मारियो बि पिया, असांखे लुटियो बि पिया, असांजा वसीला बि खणो पिया, असांखे लाश बि ॾियो पिया। असांजे 6 ज़िलनि में धाड़ेल राज करे छॾियो अथव। कंदकोट, जैकबाबाद, शिकारपुर, लाड़काणो, घोटकी, कंबर शदात कोट, सखर, इन्हनि में धाड़ेल राज आहे। हिते बुख पई वाका करे, असांजे ॿारनि जूं नौकरियूं विकामनि पियूं, असांजे न्याणियुनि जा लाश पिया आहिनि। असां तव्हांजो ॾोह कयो कहिड़ो आहे? असांखे ॿुधायो त सही, पाकिस्तान जो हुकुमरानो, वफ़ाक़ जा हुकुमरानो ऐं पंजाब जा हुकुमरानो, असांखे ॿुधायो असां सिंधियुनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तव्हां ते कॾहिं को कब्ज़ो कयोसीं? तव्हांजा जे पाणी जो खणी वियासीं, तव्हांजी ज़मीन फुरीसीं, छा कयोसीं? असां ॾोह कहिड़ो कयो आहे? असीं हथ में कपिड़ो विझी बुखिया उञा तव्हांजे साम्हूं बीठा आहियूं। तव्हांजे दरबार में जीअं यज़ीद जे दरबार में बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम बीठी हुई, तीअं जे तव्हांजे दरबार में बि तव्हां खां सवाल पिया पुछो असां तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे? जो असांजो पाणी बि बंदि था कयो, ॿियो सभु त टपड़ खणी वियो, हाणे पाणी बि बंदि था कयो ऐं असांखे उञो रखी असांजा फसल तबाह करे असांखे मारण जो मनसूबो ठाहियो अथव।